जमशेद पंहिंजे फ्लैट ते टीवी टॉक शो ॾिसी रहियो हो त संदसि मोबाइल फ़ोन ते रिंग वॼे थी। हू फ़ोन खणंदे ई हलो, वालेकुम सलाम, जी जी सुञातुमि, तव्हांजो नंबर मूं वटि सेव थियल आहे। ख़ैरु आहे साईं, बिल्कुलु ख़ुशि आहियां। हा साईं, जमशेद फ़ोन ते का घड़ी ख़ामोशीअ बाद वधीक ॻाल्हाए थो। साईं तव्हां फ़िक्र न करियो, तव्हांखे वाइदे मूजिबि मुक़ररु वक़्त ते आउं फ्लैट ख़ाली करे ॾींदुसि। तव्हां इत्मिनान करियो, आउं बिल्कुलु अव्हांजे एतबार ते पूरो लहंदुसि। अव्हांजो फ्लैट आहे, मां केरु थींदो आहियां जो मोहलत अंदरि ख़ाली न करियां। का घड़ी ख़ामोशीअ बाद जमशेद वधीक ॻाल्हाए थो। ठीकु आहे साईं, ठीकु आहे, तव्हांजे एतबार खे शीहो न रसंदो, तव्हां दिलिजाए करियो। घणी निगहबान। जमशेद मोबाइल फ़ोन कन तां हटाईंदे ई सोचनि में पइजी वियो। साम्हूं वेठल संदसि ज़ाल खेसि मूड़ो टूड़ो ॾिसी बुणके थी। छा थियो साईं? ओ साईं, मां तव्हां सां थी ॻाल्हायां, ख़ैरु त आहे न? केॾांहुं ग़ाइब थी हलिया वियो? जमशेद जी सोचुनि जो तसलसुल टुटे थो। हा अच्छा, मूं पिए चए साईं त ख़ैरु त आहे न? जमशेद जी ज़ाल मुड़ुस सां हम कलाम थिए थी। हा ख़ैरु आहे। फ्लैट जो मालिक जो ही चोथों फ़ोन आहे, चवे थो फ्लैट ख़ाली कर। मूं त खांसि पहिरीं फ़ोन दौरान ई 2 महीननि जी मोहलत वरिती हुई, उहे 2 महीना बि पूरा थियण वारा आहिनि। ईअं खणी चइजे त वाइदे खे पाण में बाक़ी 15 ॾींहं मस बचा आहिनि। ख़बर नाहे त छा थींदो 2 हफ़्तनि खां पोइ। उन विच में ॿियो को फ्लैट मिलंदो अलाए न मिलंदो। मूं त स्टेट एजेंसी वारनि खां अलावा इन सॼे इलाइक़े जे तक़रीबन हर अपार्टमेंट जे चौकीदारनि खां वञी पुछियो आहे, पर फ्लैट किराए लाइ मिले ई नथो। हर वार हर जॻह तां उहो ई जवाबु मिलंदो आहे त ख़ाली निकितो त ॿुधाईंदासीं, को छॾींदो त ॾींदासीं। ख़ुदा ॼाणे मौसमियात ऐं सफ़ूरा ॻोठ वारे इलाइक़े में एतिरी खोट छा लाइ थी आहे। मुड़ुस जूं ॻाल्हियूं ॿुधी जमशेद जी वनीअ खेसि चयो, भला जे फ्लैट ख़ाली न कयोसीं त मालिक छा कंदो? असां को साणसि ख़राबु हलिया आहियूं छा? या फ्लैट जो किरायो खेसि वक़्तु सिर नाहे ॾिनो छा? हू घर जा टपड़ खणी घिटीअ में त कोन उछलाईंदो न? इहा ॻाल्हि नाहे चरी। हू त किराए वठण वारे हर मौक़े ते उहो चवंदे ख़ुशी में नाहे मापंदो त तव्हां किराए जे मामले में इंतिहाई बहितरु आहियो। भला इहो त ॿुधायो त असांजे फ्लैट जो मालिक फ्लैट ख़ाली कराइण पोयां कहिड़ो थो उज़ुर ॼणाए। हू चवे थो त मुंहिंजे पुट जी NAD यूनिवर्सिटी में दाख़िला थी आहे, उन करे असां खां थो ई फ्लैट ख़ाली कराए। हू पाण सां हिन असां वारी फ्लैट में अची रहंदो। हू हींअर हसन स्क्वायर वारे इलाइक़े जे कंहिं अपार्टमेंट में रहनि था। हिन जे पुट लाइ NAD सफ़ूरा ॻोठ खां बिल्कुलु वेझियो आहे। संदसि चवणु आहे, कराची जूं हालतूं पल में तोला त पल में माशा, सुबुह सही त शाम ख़राबु, जे राति सही त सुबुह जो अचानक ख़राबु थियो पवनि। मालिक मकान पंहिंजी जाइ ते सही आहे। असांखे संजीदा थी फ्लैट ख़ाली करे शराफ़त जो मुज़ाहिरो करणो पवंदो, जीअं ज़रूरत जे वक़्तु हिन असांखे ख़ाली करे ॾिनो हो। तोखे त ख़बर आहे न त अॻु असां मौसमियात जे शेरेटन स्क्वायर वारे जंहिं फ्लैट में रहंदा हुआसीं त कीअं न उन ई फ्लैट जे अधचरे मालिक ख़ुर्शीद साहब, जेको महज़ भित में कोको हणण ऐं रंधिणे में एग्ज़ॉस्ट फैन जी तार जी स्पार्किंग करे छित में काराइण ॾिसी तपी बाहि थी वियो हो ऐं धमकी ॾेई असांखां ज़बरदस्तीअ बेसबब फ्लैट ख़ाली करायो हो। ही मालिक पाण मजबूर आहे, न त चयो पियो त अव्हां खां फ्लैट कॾहिं बि ख़ाली न करायां हा। हिन फ्लैट जो मालिक सुल्तानपुर शिकारपुर जो सिंधी काकी पोटो आहे। को ख़ानदानी थो लॻे, न त फ्लैट मालिक अहिड़ा शरीफ़ न आहिनि थींदा, सफ़ा रहज़न कंजूस ऐं आकड़ियल हूंदा आहिनि। सम्झई सलण? अव्हां जो मतिलबु असांखे फ्लैट हर हाल में ख़ाली करणो पवंदो? जी हा साईं। त पोइ हथ पेर हणणु शुरू कर। 2 महीननि खां हथ पेर ई त हणां पियो, ॿियो बाक़ी छा पियो करियां? ऑफिस खां वापसीअ ते हर रोज़ स्टेट वारनि जी सलामी भरींदे खान फ्लैट जो पुछंदे पुछंदे त घर पहुचंदो आहियां। तूं बि त कावड़जंदी आहीं न, त किथे हुअईं एतिरो वक़्तु? घर अचण में देरि छो कई? जमशेद जी घरवारी मूंखे त कराची जी हालतुनि जे करे अव्हांजो उल्को थींदो आहे, उन करे अव्हां ते कावड़जंदी आहियां। मूंखे हर वक़्तु अव्हां जी चिंता हूंदी आहे। चङो, हाणे TV बंदि कर, राति जा 12 थिया आहिनि। सुबुह जो ॿारनि खे स्कूल ऐं मूंखे कॉलेज वञिणो आहे। अलाह मालिक आहे, ॾिनल वक़्त खां अॻु फ्लैट हथु करे वठिबो ऐं मयारी थियण खां बची पवंदासीं।
अॼु वरी मामूल मुताबिक़ जमशेद कॉलेज खां वापसीअ ते 1 बाय 1 स्टेट वारे वटि वञी खान फ्लैट जो पुछे थो। उन ई ॾींहुं हिकु स्टेट वारे हिकिड़ी फ्लैट जे ख़ाली थियण जो ॿुधायसि, जंहिंजो किरायो 11,000 माहवार ऐं एडवांस 6+ जंहिंजो मतिलबु थियो 77,000 रुपया। जॾहिं त फ्लैट चौथीं माड़ ते ऐं वेस्ट ओपन आहे, पर कंडीशन गुज़ारे जहिड़ी अथसि। मजबूरीअ सबबि जमशेद स्टेट एजेंसी वारे खे 2,000 रुपया बयानो ॾेई साॻी राति जो एग्रीमेंट करण जो चई मोकिलाए घर ॾांहुं वञे थो। हू घर अची ज़ाल खे फ्लैट मिलण जी मालूमात ॾिए थो, जंहिंखां पोइ हू खांसि कुझु सवाल करे थी। अवां फ्लैट चङी तरह ॾिठो? जे ॾिठो त कीअं हो? किरायो केतिरो वठंदो? चङो आहे, गुज़ारो थी वेंदो, बाक़ी मसवाड़ 11,000 थो घुरे। असांखे हिन फ्लैट खां 3500 मथे मसवाड़ ॾियणी पवंदी। जमशेद जी घरवारी: अल्लाड़े, एॾी वॾी रक़म, इहा बि गुज़ारे जहिड़ी फ्लैट जी? पर असां त हिन फ्लैट में गुज़िरियल 4 सालनि खां रहूं पिया, हेतिरे त असां 7,500 रुपया भरियूं पिया। मालिक त मसवाड़ वधाइण जी फरमाइश न कई, पोइ उन ई फ्लैट जो मालिक 11,000 छो पियो घुरे? अवां एॾी वॾी रक़म पघार मां भरे सघंदव? सोची सम्झी फ्लैट वठिजो। चङो छॾ उन ॻाल्हि खे, मालिक खे बाछ पवंदी, ॾिसी वठिबो। जे मानी पकल आहे त वल उहा खणी अच, ॾाढी बुख लॻी आहे। मौसमियात खां सफ़ूरा चुरंगीअ ताईं पंधु आयो आहियां, सो बि हिकु स्टेट वारे खां फ्लैट जो पुछाणो कंदे कंदे। चंद मिंटनि में जमशेद आॾो संदसि ज़ाल मानी रखे थी, जेका हू पाण बि खाइण लॻे थो ऐं गॾोगॾु पंहिंजे 3 सालनि जी नंढी धीअ खे बि पंहिंजे हथनि सां खाराए थो। मानी खाराइण दौरान संदसि मोबाइल ते रिंग वॼे थी। जमशेद फ़ोन खणी ॻाल्हाए थो। हलो हलो, हा साईं। वालेकुम सलाम। जी जी, ॿुधां पियो। न, मूं अञा फ्लैट किराए ते नाहे वरितो। केॾी महिल अचां फ्लैट ॾिसणु? ठीकु आहे, इझो आयुसि, 10-15 मिंटनि में थो अचां। ओके। जमशेद अञा फ़ोन कॉल बंदि ई मस कई त संदसि घर वारीअ पुछियुसि, कंहिंजी फ़ोन कॉल हुई? छा थो पुछई? ऐं तव्हां छो चयसि त फ्लैट न मिलियो आहे? डार्लिंग, कराची स्टेट एजेंसी जे मालिक हुसैन गबोल जी फ़ोन कॉल हुई। चवे थो त हिकिड़ो सुठो ऐं सुहिणो फ्लैट तव्हां लाइ कढियो अथमि। वेस्ट ओपन आहे। वॾी ॻाल्हि त फर्स्ट फ्लोर ते आहे। तव्हांजो मूड हुजे त पोइ तकिड़ा अचो ऐं फ्लैट ॾिसो, किथे झपिजी न वञे। ऐं हा, मूंखे फ्लैट न मिलण जो उन करे चयो त मतां हुसैन को सुठो फ्लैट मूं लाइ कढियो हुजे। ऐं जेको फ्लैट अॼु हींअर ॾिसियो पियो अचां, उहो अहिड़ो ख़ासि न आहे। वेस्ट ओपन त आहे, पर चौथी मंज़िल ते आहे। गर्मियुनि में संदसि छित इंतिहाई गरम थी वेंदी हूंदी। बसि मजबूरीअ बचां उनजो बयानो ॾेई आयो आहियां। मां रुगो हुसैन वारे फ्लैट खे हिकु नज़र मां कढी अचां। वठण न वठण जो फ़ैसिलो पोइ कबो। थी सघे थो पहिरियां ॾिनल ऐं बयानो ॾिनल फ्लैट खां घणो बहितर हुजे। ठीकु आहे, पर तव्हां पहिरियां इत्मीनान सां मांझांदो करियो, तकड़ि न करियो। वञिजो फ्लैट ॾिसणु। हिकिड़ी फ्लैट वारे खे त टोकन मनी मिलियल आहे न। चरी माई, हिकु त फ्लैट ख़ाली थिए ई नथो, पर जे इतफ़ाक़ सां को फ्लैट ख़ाली थिए बि पियो त उन जे कढ केतिरा ई किराएदार लॻी वञनि था ऐं हर माण्हू उहो फ्लैट वठण जी ख़्वाहिश ज़ाहिर कंदो आहे। मां वञा थो फ्लैट ॾिसणु, किथे हथनि मां निकिरी न वञे। जमशेद तकड़ में मानी खाई हथ धोई सिधो कराची स्टेट वारे ॾांहुं वञणु लॻे थो, जिते हुसैन खेसि उहो ख़ाली फ्लैट ॾेखारे थो, जेको 2-4 ॾींहं अॻु ख़ाली थियो आहे। फ्लैट ताज़ो रंगो रोगन ऐं ॿियो कमकार करायल पियो लॻो, जंहिंखे ॾिसंदे ई जमशेद मथसि मुहिजी पियो। फ्लैट जी पसंदगी खां पोइ हुसैन ऐं जमशेद ॿई पाण में ॻाल्हाइण वेहनि था। सभ खां अवल जमशेद हुसैन खां पुछे थो, भाउ हुसैन, ॿुधाए घणो किरायो थींदो हिन फ्लैट जो? अदा, हिन फ्लैट जो किरायो थींदो 12,000 रुपया। जमशेद किरायो ॿुधी हैरान ऐं परेशान थी वियो। संदसि ज़बान मां हल्कड़ी रड़ निकिरी वई। एॾी रक़म? इहा रक़म त अॼुकल्ह जे हिसाब वारी नथी लॻे। 8-10 हज़ारनि ताईं जो किरायो हिन इलाइक़े में हले थो। लॻे थो तव्हां कुझु घणो ई फ्लैट मालिक ॾांहुं झुको था। भाउ जमशेद, फ्लैट ख़ाली निकिरनि किथे था जो किराए ते चाढ़जनि। हीउ हिकिड़ो इतफ़ाक़ सां ख़ाली थियो त सभ खां पहिरियां मूं तव्हांखे ई ॿुधायो आहे। अवां सुभाणे ताईं सोचो, घर सलाह करियो। बाक़ी आउं चाहियां थो त हिन महिल ई 13 हज़ारनि में ई फ्लैट किराए ते चाढ़े सघां थो। मूं अवल अव्हांखे ॿुधायो आहे ऐं रक़म मां 1000 घटि ॿुधायो अथमि। बाक़ी मालिक त पूरा 13,000 ॿधी बीठो आहे।
असुल गत ॾिनी अथई त मूंखे 13,000 खपनि, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे त फ्लैट कंहिंखे बि ॾे, मां किराए मां ॼाणा, किराएदार मां न, उहो तुंहिंजे मथे जो सूरु आहे। भाउ, हाणे तव्हां फ़ैसिलो करियो त मां तव्हां सां चङाई थो करियां या लंघाई। आउं मालिक सां मुंहुं ॾेई वेंदुसि, 1000 रुपया घटि कराईंदोमांसि। चङो, सुबुह ताईं तव्हां मोहलत ॾियो, ऐं घर वारनि सां सलाह करे पोइ तव्हांखे टोकन ॾेई फ्लैट जो तइ कंदुसि। जमशेद घर पहुची घरवारीअ खे ख़ुशीअ मां फ्लैट जो अहवालु ॾिए थो। सलण, फ्लैट ॾिसी आयुसि, तमामु सुठो ऐं पहिरीं माड़ ते आहे। तूं ॾिसंदीअ त तोखे बि वणंदो। मूंखे त ॾाढो वणियो। मुंहिंजी दिलि त उन ई वक़्तु ई पई चए त हुसैन खे टोकन ॾेई फ्लैट पंहिंजे नाले कराए अचां, पर तोखां पुछण खां सवाइ आउं बर वक़्तु को फ़ैसिलो न करे सघियुसि। ॿुध सलण, पर हिकिड़ी ॻाल्हि अथई त असांखे हिन फ्लैट जे किराए खां हर महीने 5,000 रुपया मथे ॾियणा पवंदा। जमशेद जी घरवारी खां 13,000 फ्लैट जो किरायो ॿुधंदे ई रड़ निकिरी वई। अलाह, एतिरी सारी रक़म किथां भरींदव? हूअं ई मुश्किल महीनो गुज़रे थो ऐं बचत बि नाहे थींदी, अव्हां कीअं बिलो कंदव? सोची सम्झी फ्लैट वठिजो, किथे कंहिं तकलीफ़ में न अची वञो, किथे अड़िजी न वञो। मूंखे त फ़िक्र में फासाए छॾियो। अॻिते असांजो छा थींदो? भला ॿियो छा करियां? फ्लैट किराए जो आहे, मालिक जी मर्ज़ी आहे त रहण ॾे या वापसि वठे। पाण किराएदार आहियूं ऐं किराएदार कुटुंब माना खाना बदोश, ऐं खाना बदोश कंहिं बि हिकिड़े हंध ते नाहे रहंदो। असांजो हिन फ्लैट में हाणे रहणु महाल आहे। हाणे खणी आउं ईअं कंदुसि जो कॉलेज खां वापसीअ ते किथे का पार्ट टाइम नौकिरी हथ कबी या को साइड बिज़नेस कबो। कुझु त कबो न मिठी, हथ ते हथु रखी वेही त न रहिबो न। हाणे तूं मूंखे सोचे सम्झे ॿुधाए, हुसैन खे बयानो ॾेई अचां, आउं तोखां सलाह वठी पोइ कोई हतमी फ़ैसिलो कंदुसि। तव्हां लाइफ पार्टनर आहियो, सुभाणे का घटि वधाई थिए थी या का तकलीफ़ थी अचे त पोइ तूं चवंदीअ त मूं तोखे झलियो हो, तूं न मुड़े वग़ैरह। पर हू जेको चौथी माड़ गाज़ियानी हाइट्स वारो फ्लैट ॾिसी आया आहियूं ऐं खेसि 2,000 टोकन बि ॾेई आया आहियूं, उन रक़म जो छा थींदो? हू वापसि कंदो? उन रक़म खे बाद में ॾिसंदासीं। स्टेट वारे खे इलाज मिनथूं कंदुसि त बयानो वापसि ॾे, ऐं जे ॾिनाई त वठंदोमांसि, ऐं जे न ॾिनाई त पोइ झेड़ो त कोन कबुसि। स्टेट वारा अहिड़ा चङा न आहिनि जो खीसे में विधल रक़म मोटाए ॾियनि। ॾिनो पुटु छुटे जो चई पंहिंजी जान छॾाए वेंदा। बसि तूं मूंखे हींअर इहो ॿुधाए त फ्लैट जो छा कजे? डन करियांसि, वठांसि फ्लैट किराए ते? जमशेद जी जोइ मोगाइप मां मुड़ुस खे जवाबु ॾिए थी, तव्हांजी मर्ज़ी। ॿिए ॾींहुं जमशेद ऑफिस खां मोटंदे हुसैन स्टेट वारे खे 2,000 रुपया बयानो ॾेई फ्लैट डन करे आयो, जॾहिं त हिन खां अॻु गाज़ियानी हाइट्स चौथी माड़ वारी तइ कयल फ्लैट जा ॾिनल 2,000 रुपया खेसि स्टेट वारे वटां वापसि न मिलिया। पैसनि जे घुण ते उन स्टेट वारे खेसि चयो, साईं, उहे 2,000 रुपया थर्ड पार्टी खे ॾिना हुआ, जेको हाणे हरगिज़ मोटाए न ॾींदो। हूअं ई बि वाइदे जी इनराफ़ी अव्हां था करियो, असां न। ठीकु आहे दा, तव्हांजी मर्ज़ी, अव्हांजो ई भतु घाटो। तव्हीं ॾुधो खीरु थणे कीअं विझंदा? आउं सौदे तां हथु खणां थो, तव्हां भली उहो फ्लैट कंहिं ॿी पार्टीअ खे ॾेखारे मसवाड़ ते चाढ़े छॾियो। मूं कंहिं ॿिए हंधि फ्लैट किराए ते वठी छॾियो आहे। चङो भाउ, आउं हलां थो। जमशेद हिकु स्टेट वारे खां थी ॿिए स्टेट वारे वटि पहुचे थो, जिते हुसैन सां तइ कयल प्रोग्राम मूजिबि अली आर्केड में फ्लैट किराए ते वठण ख़ातिर रेंट एग्रीमेंट कराए कमीशन ॾेई खांसि फ्लैट जी चाबी वठे थो, ऐं ॿिए ॾींहुं ऑफिस खां मोकल वठी पंहिंजे अॻोणे सनले आर्केड B306 वारे फ्लैट मां सामान आहिस्ते आहिस्ते खणाए नएं वरितल फ्लैट अली आर्केड जे फर्स्ट फ्लोर में रखाईंदो वञे थो। 2-4 ॾींहंनि अंदरि जमशेद नएं वरितल फ्लैट में शिफ्ट थी वञे थो। हू नएं फ्लैट में शिफ्ट त थियो, पर शुरूआती ॾियारनि में उन जी सोच में गरक रहियो त हू ओचितो नई आयल मुआशी तूफ़ान ऐं पघार ते पइजी वियल ॿार खे कीअं मुंहुं ॾेई सघंदो। किराए जेतिरी कमीशन हिक फ्लैट तां सामान लाराए ॿिए ताईं खणाइण ऐं भॼ टुट जो कुल मिलाए ख़र्च हिक महीने जी पघार जे लॻभॻि अची बीहंदो। कीअं मैनेज कबो, सम्झ में नथो अचे। संदसि सोच उते अची अटकी बीहे थी त सरकारी मुलाज़िम बि पंहिंजी ऑफिस में हक़ ते रिश्वत था वठनि। भला हू कीअं पूरो कनि पेट जो सखणी पघार मां?
रुखी पगार वारो सरकारी मुलाज़िम महीने जा ॾींहं बैंक या घर में बचियल पैसनि खे ॻणे ऐं रातियूं आसमान जे तारनि खे ॻणे ॻणे पोइ सुम्हंदो आहे। छाल धणी कंहिंखे कर्ज़ी ऐं किराएदार न बणाए। इहे ॿई पंहिंजी जान सां ब्लड प्रेशर, सोचूं ऐं सौदा गॾु खणी हलंदा आहिनि।